दोस्तों अॼु मोहम्मद उर्स चांडे जो एल्बम आहे 50 लतीफ़ प्रोडक्शन में ऐं हीअ ज़बरदस्त एल्बम आहे। हिन दौर में मोहम्मद उर्स चांडियो तमामु घणो फेमस ऐं मशहूरु हुयो ऐं हिन एल्बम जी तरबियत अनवर चांडे कई आहे ऐं हिन जो टाइटल मवाली विछोड़े खे मार। ऐं उन में तव्हांखे हिकु मुंहिंजे पसंदि जो गीत ॿुधायां, सॼो साल थियो कोन यार सां हाल थियो। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि 2-3 उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे दिलबर अली चांडियो साहब जी। उन लिखियो आहे त मारवी में 55 एल्बम मोकिलियो, कोशिशि ज़रूरु कंदासीं। उन खां पोइ आहे शुरा प्रोडक्शन वारो भाउ आहे, उन लिखियो आहे त उर्स चांडे जो 55 ऐं 50 एल्बम, सो 50 अवेलेबल आहे। उन जी लाइ असां वीडियो तयारु कयो आहे ऐं इनशाला उन भाउ खे पसंदि ईंदो जंहिं कमेंट्स कई आहे। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। इहो ॿुधाइणु हर कंहिं वीडियो में, हर हिकु वीडियो में ज़रूरी आहे, जीअं दोस्तनि खे ख़बर पए त हिन में को बि गीत शामिलु न आहे। हिन में तव्हांखे गीत ॿुधाईंदासीं कहिड़े साल में एल्बम आयो आहे ऐं एल्बम केतिरो फेमस हुयो न हुयो, हिन में कहिड़ा कहिड़ा गीत भला हुया। असां एतिरो कमु रखियो आहे। काफ़ी दोस्तनि पसंदि बि कयो आहे। ऐं तव्हां बि कंहिं फ़नकार लाइ फरमाइश करणु चाहियो त कमेंट्स करे सघो था। कमेंट्स में फ़नकार जो नालो ज़रूरु लिखंदा त असां उन जी लाइ वीडियो तयारु कंदासीं इनशाला। ऐं हीउ कमु असां इन लाइ रखियो आहे, काफ़ी दोस्त अॼु ताईं बि वीडियो सर्च कंदा रहनि था। मतिलबु त हिकिड़ो कलाम असां ॿुधो आहे उर्स चांडे जो, ठीकु आहे, हाणे उहो एल्बम कहिड़ो आहे काई ख़बर कोन आहे। उनखे ॻोल्हण जे हिसाब सां असां सभु सॼो एल्बम हासिलु करणु चाहियूं था यूट्यूब तां। तो असांखे इन ॻाल्हि थोरो सतायो ऐं काफ़ी दोस्तनि बि कमेंट्स करे असां खां पुछंदा रहंदा आहिनि। सो इन्हनि खे ॾिसी करे आऊं हीउ कमु शुरू कयो आहे त जीअं दोस्तनि खे इहा ख़बर पए त हिन कैसेट में हेतिरा गीत हुया, हिननि शाइरनि जा हुया गीत, ऐं असांखे कहिड़ो एल्बम घुरिजे थो। जेकॾहिं उहो यूट्यूब ते न आहे त तव्हां उन जे लाइ कमेंट्स करे सघो था। तो कमेंट्स असां इंतज़ारु पिया कयूं, 2-3 ॾींहं छॾींदा आहियूं वीडियो खे, जीअं थोरो वायरल थिए ऐं दोस्त ॾिसनि ऐं उहो पंहिंजी क़ीमती राय असांखे ॾियनि। ऐं हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत जेको फ्रंट ते लिखियलु आहे, हिन जे टाइटल सॉन्ग आहे मौलाई विछोड़े खे मार, ऐं इहो आहे बि मुमताज़ चांडे जो गीत आहे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे कासिम खोसो जो गीत आहे अञा यको तूं ग़ाइब आहीं। ऐं उन खां पोइ अला ॾिनो ख़ासि के लिए आहे शाइर, बहितरीनु शाइर आहे, उन जो गीत आहे अलाए त कीअं अड़ी तोसां दिलि मुंहिंजी। ऐं उन खां पोइ ॿियो आख़िरी गीत आहे हिन साइड जो, बिलाल चांडे जो कलाम आहे चमन दिलि में वीरान। ऐं उन खां पोइ आहे ख़ादिम चनण जो कलाम आहे शाम जा पाछा लड़ी विया, मतिलबु शाम थी वई, यार जी ख़बर कोन पई। उन खां पोइ सुल्तान ख़ासकली जो कलाम आहे मुंहिंजा सॼण थिया। ऐं उन खां पोइ आहे अला ॾिनो कलाम सॼो साल थियो कोन हाल थियो। हीउ ज़बरदस्त गीत आहे, मां बि ॿुधो आहे। ऐं हाजी ख़ुश्क जो कलाम आहे रुसण तुंहिंजो सॼण अजायो आहे। ऐं सर्वेज अनवर चांडे जो कलाम आहे ॾिसां ॾिसां सॼण तोखे ॾिसां। ऐं हिते एल्बम पूरो थो थिए। ऐं दोस्तनि खे वीडियो कीअं लॻो, वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कंदा, जीअं थोरी मालूमात उन्हनि खे अची वञे। वधीक ॾिसण लाइ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा, सिंधी फोक म्यूज़िक चैनल।